मार्शल सैयद आसिम मुनीर जो चीन जो सरकारी दौरो चीनी फौजी दस्ते पारा फील्ड मार्शल थे गार्ड ऑफ ऑनर पेश चीन जी आला सियासी अस्करी क़यादत से मुलाकात हुआ SPR मौजूद चीन जी सियासी अस्करी क़यादत से मुलाकात में बिन्ही तरफन था मजबूत स्ट्रेटेजिक भाईवारी अज़म जो वर्जा थे वियो फील्ड मार्शल चीन के नायब सदर ऐं परॾेही वज़ीर से मुलाकात कई जंहिंमें ख़िते ऐं आलमी सियासी सूरत हाल ते ख़यालनि जी ॾे वठि कई वई सीपेक में सहकार ऐं जोग्राफियाई ऐं सियासी चैलेंजिस बाबति बि ॻाल्हियूं कयूं वयूं मुलाकात में गॾियल सहकार ते इत्मीनान जो इज़हार किया वियो फील्ड मार्शल चीन जे सेंट्रल मिलिट्री कमीशन जे नायब चेयरमैन सां बि मुलाकात कई चीनी क़यादत ॾखण एशिया में अमन क़दमनि में पाक फ़ौजी किरदार जी वाखाण कई मुलाकातुनि में हाइब्रिड ऐं रिवायती ख़तरनि खे मुंहुं ॾियण लाइ दिफ़ाई सहकार बहितर बणाइण जो अज़्म बि कयो नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार सां अमेरिकी परॾेही वज़ीर मार्क रोबियो जी मुलाकात वाशिंगटन में मार्क रोबियो सां वफ़दी सतह ते थियल मुलाकात में सीनियर अमलदार शरीक मुलाकात दौरान पाक अमेरिका लाॻापनि ऐं मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार ते ॻाल्हियूं दहशतगर्दी जे ख़ात्मे ऐं इलाक़ाई अमन जे हवाले सां बि ख़्यालनि जी ॾे वठि इसहाक़ डार पारां आलमी अमन खे हथी ॾियण लाइ सदर ट्रंप ऐं अमेरिकी क़यादत जी कोशिशुनि जी साराह संदसि चवण आहे त पाक भारत चिकटाइण दौरान सदर ट्रंप जो किरदार ऐं कोशिशूं वाखाण जोॻियूं आहिनि सदर आसिफ अली ज़रदारी सां सऊदी सफ़ीर नवाब बिन सईद अल मालिकी की मुलाकात ऐवानी सदर में मुलाकात दौरान घरू वज़ीर मौसम नकवी बि मौजूद मुलाकात में ॿितरफ़न लाॻापनि खे हथी वठण वापार मईशियत ऐं सक़ाफ़त ते ॻाल्हियूं सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त पाकिस्तान ऐं सऊदी अरब विच में लाॻापा गॾियल अक़ीदे ऐं एतमाद ते ॿधल आहिनि ॿितरफ़ी सहकार खे वधाइण ॿिन्ही मुल्कनि लाइ मुफ़ीद आहे सऊदी सीड़पकारनि खे पाकिस्तान में सीड़पकार दोस्त माहौल मां फ़ाइदो वठणु घुरिजे ॾुखे वक़्त में सऊदी अरब जी मुआवनत ते थोराइता आहे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां नौजवाननि खे तरबियत ॾियण बाद रोज़गार जी फ़राहमी लाइ क़दम खयां वञनि इदारनि जे नौजवाननि खे रोज़गार फ़राहम करण लाइ कारकर्दगी इत्मीनान जोगी आहे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि नौजवाननि खे रोज़गार फ़राहम करण जे हवाले सां इजलास वज़ीर आज़म पारां पाकिस्तान जी पहिरीं स्किल्स इम्पैक्ट बॉन्ड जी मंजूरी शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त नौजवाननि खे गैर मुल्की ॿोली जी तालीम जी फ़राहमी लाइ मौक़िया फ़राहम कया वञनि परॾेह में रोज़गार हासिल करण लाइ हुनरमंद नौजवाननि जी तयारी खे तरजीह ॾिनी वञे ॾे ऐं परॾेह में रोज़गार जे मौक़ियनि जो काथो लॻाए रोड मैप पेश कयो वञे मुल्क जा बासलाहियत नौजवान असांजो क़ीमती असासो आहिनि नौजवाननि खे तालीम ऐं हुनर जी सिखिया ॾेई रोज़गार फ़राहम कबो त जीअं उहे मुल्क जी तक़दीर बदिलाइनि चेयरमैन जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी जनरल साहिर शमशाद सां ताजिक अॻवाननि जी मुलाकात ताजिक चीफ ऑफ जनरल स्टाफ ऐं दिफ़ा वारे डिप्टी वज़ीर मुलाकात कई ISPR मौजूद मुलाकात दौरान अस्करी अॻवाननि पारां दिफ़ाई सहकार खे हथी वठण जे अज़म जो इज़हार जॉइंट स्टाफ हेडक्वार्टर आमद ते ताजिक महिमान खे गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वियो मुलाकात दौरान गॾियल दिलचस्पी ऐं सिक्योरिटी मामलनि ते ॻाल्हियूं ताजिक चीफ ऑफ जनरल स्टाफ पाक फ़ौजी पेशवराणी सलाहियतुनि जी वाखाण कई ताजिक महिमाननि पाक फ़ौजी दहशतगर्दी ख़िलाफ़ क़ुर्बानीनि जो एतिराफ़ कयो जामशोरो में जापानी हुकूमत जे सहकार सां जोड़ायल मदर एंड चाइल्ड हेल्थ केयर सेंटर जो इफ़्तिताह सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जापानी सफ़ीर आकामा तोसो सूशी सिहत वारी वज़ीर डॉक्टर अज़रा पेचूहो सेंटर जो इफ़्तिताह कयो वॾे वज़ीर 100 बिस्तरनि ते ॿधल सेंटर जो दौरो बि कयो अमलदारनि पारां ब्रीफिंग वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सूबे में 4 नवां सेटेलाइट हेल्थ केयर सेंटर क़ाइमु करण जो ऐलान कंदे चयो आहे त शेदातपुर कंबर शेदातपुर सिजावल ऐं नीपुमाथिले में हेल्थ सेंटर्स क़ाइमु कया वेंदा इस्पताल जी सूरत में ख़ूबसूरत तोहफ़ो ॾियण ते जापानी हुकूमत जा थोराइता आहियूं हीअ सिर्फ़ु इमारत न पर उम्मीद ऐं सिहत जी नई रोशनी आहे क़ौमी जुडिशल पॉलिसी अहमियत जोगी आहे मुक़ररु कयल वक़्त में केसिस खे मुकमल थियणु घुरिजे क़ानून जा बहितरीन माहिर रोज़ जी बुनियाद ते केसिस खे ॿुधी रहिया आहिनि अदालती मामला ॿिनि शिफ्टुनि में हलाइण ऐं मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट्स खे क़ाइमु करण ते कमु करे रहिया आहियूं इन मक़सद लाइ जुडिशल ऑफिसरनि खे तरबियत ॾिनी वई आहे चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान यहिया आफ़रीदी जो फेडरल जुडिशल अकेडमी खे ख़िताब संदसि चवणु आहे त अदालती मामलनि लाइ मसनूई ज़हान जे इस्तेमाल ते गौर करे रहिया आहियूं इल्तिवा जो शिकार केसिस खे मॉडल अदालतुनि ज़रिए ॿुधो वेंदो दयामेर ज़िले ऐं उन जे सियाहती माग बाबूसर समेत सॼी गिलगित बल्तिस्तान में ॿोॾि सबबि केतिरनि ई माथिरीन खे शदे नुक़सान हिन वक़्तु ताईं फोतुनि जो अंगु नव थी वियो 10 खां 12 ॼणा अञा बि गुम ॻोल्हा लाइ रेस्क्यू ऑपरेशन जारी ॿोॾि सबबि 500 खां वधीक घर तबाह थी विया 27 पुलूं लुही वियूं गिलगित बल्तिस्तान हुकूमत जे तर्जुमान मूजिबि ॿोॾि सबबि गिलगित में मजबूरी तौर ते 12 किलोमीटर खां वधीक रोड तबाह थिया 27 पुलूं ऐं 22 गाॾियूं ॿोॾि ऐं
में लुढ़ी वही आहिनि। बिजली पाणी ऐं मवासिलाती निज़ाम तबाह थी वियो। 300 खां वधीक फाथल मुसाफ़िरनि ऐं सियाहनि खे रेस्क्यू कयो वियो। गुम थी वियल माण्हुनि लाइ सर्च ऑपरेशन अञा बि जारी आहे। DGI SPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी लाहौर में मुख्तलिफ मजहबन के नुमाइंदनि ऐं नौजवाननि सां ख़ुसूसी बहस। DGI SPR ऑपरेशन बुनियादन मरसूस में पाक फौज जी कामयाबी खे पूरी कौम जी इज्तिमाई कामयाबी करार ॾेई छॾियो। सिंधु चवण आहे त पूरी कौम बिना के मज़हबी मुतहद जी हर मुश्किल ऐं हर दुश्मन जे आॾो रुकजी भिड़ण जी फतेह याब थी आहे। पाकिस्तान में रहंदड़ समूरनि मज़हबनि जा माण्हू हिकु दिलि ऐं हिकु जान आहिनि। पाकिस्तान अमन ऐं तरक़ी पसंद मुल्क आहे ऐं बैनुल मज़ाहिब हमाहंगी असांजी क़ौमी ताक़त आहे। दुश्मन खे असांजी क़ौमी यकजहती ऐं इतिहाद जे तेरे पंहिंजनि कुझनि मक़सदनि में हमेशह नाकामी थींदी। वतन अज़ीज़ जी रोशन मुस्तक़बिल लाइ नौजवाननि जो किरदारु सभ खां अहम आहे। शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि ऑपरेशन बुनियादन मरसूस जी तारीख़ी कामयाबी ते पाक फौज खे ख़राज तहसीन पेश कयो। सिंध हुकूमत तरफ़ां जश्न आज़ादी जूं तक़रीबूं भरपूर मुनज़्ज़म पुरजोश ऐं तारीख़ी अंदाज़ में मल्हाइण जो फ़ैसिलो सीनियर सूबाई वज़ीर फ़ज़ल इनाम मेमन जी सदारत हेठि यौम आज़ादी ऐं हक़ जी जंग जी तक़रीबुनि जे इंतज़ामनि बाबति आला सतही इजलास। सूबाई वज़ीर नासिर सिंह शाह, सईद गनी, ज़ुल्फ़कार शाह, ख़ास मुआविन कासिम नवीद कमर, इंजीनियर कासिम सूमरो, सदर आर्ट्स काउंसिल अहमद शाह ऐं ॿिया शरीक सरकारी इमारतुनि, रोडनि, बसुनि, रेलगाॾियुनि, मार्केट्स ऐं ॿियनि अवामी हंधनि खे क़ौमी झंडनि, रोशनियुनि ऐं बैनर्स सां सजायो वेंदो। मीडिया ते भरपूर मुहिम हलाई वेंदी जंहिं ज़रिए अवाम खे शामिल थियण जी दावत ॾिनी वेंदी। इजलास में फ़ैसिलो। सीनियर सूबाई वज़ीर फ़ज़ल इनाम मेमन जो चवणु आहे त 14 अगस्त ऐं हक़ जी जंग जी मुनासिबत सां थींदड़ तक़रीबूं सिंध हुकूमत जी मंशूर जो अकास हूंदियूं। तक़रीबुनि में हर तबिके खे शामिल कयो वेंदो। ज़िले सतह ते मरकज़ी तक़रीबूं मुनक़िद कयूं वेंदियूं। नासिर सिंह शाह चयो त हर ज़िले में कम्यूनिटी जी शिरकत खे यकीनी बणायो वेंदो त हीउ ॾींहुं सिर्फ़ हुकूमती न पर अवामी जश्न बणिजे। सईद गनी चयो त मकानी इदारनि खे हिदायत ॾिनी वई आहे त वार्ड, UC ऐं टाउन सतह ते तक़रीबूं मुनक़िद कयूं वञनि। ज़ुल्फ़कार शाह चयो त सिंध जी सक़ाफ़त खे उजागर करण लाइ आर्ट्स काउंसिल, स्कूल्स, कॉलेजिस ऐं थिएटर ग्रुप्स जी शमूलियत सां ख़ासि शोज़, मुशाइरा, कवाली नाइट्स ऐं थिएटर परफॉर्मेंस मुनक़िद कयूं वेंदियूं। कराची शहर में बिजली जी अणएलानियल लोड शेडिंग ते सिंध हाई कोर्ट पारां के इलेक्ट्रिक ऐं नेपरा मथां सख़्त कावड़ जो इज़हार। हाई कोर्ट में बिजली जी अणएलानियल लोड शेडिंग ख़िलाफ़ जमायत इस्लामी जी दरख़्वास्त ॿुधड़ी लाॻापियल अमलदार अदालत में पेश। अदालत रिमार्क्स ॾिना त थोरी बरसाति पए थी त बिजली 3 कलाक बंदि थी वञे थी। जस्टिस फैसल कमाल सवाल पुछियो त निष्कारी खां पोइ के इलेक्ट्रिक पंहिंजे इंफ्रास्ट्रक्चर में कहिड़ी बहितरी आंदी आहे। ॿुधायो वञे त के इलेक्ट्रिक पंहिंजी यूटिलिटी सर्विस खे कहिड़ी बहितरी कई आहे। अदालत 12 अगस्त ते नेपरा ऐं के इलेक्ट्रिक खां अॻभराई रिपोर्ट तलब करे वरिती। रोहिड़ी में बेरोज़गारी सबब लैंडस्टोन पुल तां सिंधु दरिया में मुबैना तौर ज़ाल मुड़ुस पारां पंहिंजे मासूम ॿार सां गॾु टपो ॾियण वारो वाक़िए जी वीडियो वायरल। वीडियो में ॾिसी सघिजे थो त ज़ाल मुड़ुस पंहिंजे ॿार सां गॾु सिंधु दरिया में टपो ॾेई विया आहिनि। वसीम अराई खे मक़ामी तौबनि बचाए वरितो हो। औरत ऐं मासूम ॿार जी ॻोल्हा जारी। टंडोला यार्ड भरिसां ॻोठ ख़ैर मोहम्मद लंजवाणी में ज़हरीलो खाधो खाइण सबबि हिक ई घर जा 14 भाती बेहोश थी विया। बेहोश थियलनि में औरतूं ऐं ॿार बि शामिल। अस्पताल मुंतक़िल। वारिसनि मूजिबि हुननि खे ख़बर ई नाहे त हुननि छा खाधो आहे। समूरनि माण्हुनि जी ओचितो तबियत ख़राब थियणु शुरू थी वई। डॉक्टर मूजिबि लॻे थो त समूरा माण्हू फूड पॉइज़न जे करे बेहोश थिया। मरीज़नि जी टेस्टियूं करायूं आहिनि। मुल्क जे मथां इलाइक़नि में तूफ़ानी बरसातुनि सबबि सिंधु दरिया में 4 जो सिलसिलो जारी। गुडू बैराज वटि पाणी जी सतह ते तेज़ी सां वाध। गुडू वटि नंढे दर्जे जी वोट बरक़रार। पाणी जो मथां वेकिरो 3,42,260 क्यूसिक ऐं हेठां वेकिरो 3,04,212 क्यूसिक रिकॉर्ड। गुडू बैराज वटि वॾे दर्जे जी बोझ जो ख़दशो। ऐं घोटी भरिसां टिकटॉकर नारी पुरस्कार नमूने फोत। वारिसनि पारां शादीशुदा सुमेरा राजपूत खे ज़हर ॾेई क़तल करण जो इल्ज़ाम। ए सेक्शन पुलिस इल्ज़ाम हेठि आयल 2 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो।